डीआईजी सक्खर कैप्टन रिटायर्ड फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरियान पारां ॾिनल पैगाम खां पोइ बदनाम ज़माना ॾोहारी मज़ारी लठाणी गैंग जे 4 ॾोहारियुनि पाण पुलिस जे हवाले करे छॾियो। इन हवाले सां डीएसपी उबावड़ो अब्दुल कादिर सूमरो मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे चयो त डीआईजी सक्खर कैप्टन रिटायर्ड फैसल अब्दुल्ला चाचड़ ऐं एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरान जॾहिं पंहिंजे लाॻापियल ज़िलनि में मुक़रर थिया त हुननि ॾोहारियुनि खे साफ़ पैगाम ॾिनो त हू ॾोहनि जी दुनिया छॾे कानून आॾो पेश थी वञनि त खेनि रिआयत ॾिनी वेंदी। इन पैगाम खां पोइ मज़ारी लठाणी गैंग जा 4 बदनाम ॾोहारी साईंदाद पुट जानण मज़ारी, गफ़ार पुट बशीर अहमद मज़ारी, इरशाद पुट बशीर अहमद मज़ारी ऐं महर पुट मोहम्मद हुसैन उर्फ मोहम्मद नवाज़ मज़ारी पाण खे पुलिस जे हवाले करे छॾियो। ॾोहारी डीएसपी उबावड़ो अब्दुल कादिर सूमरो, एसएचओ खंभड़ा ज़हीर हुसैन भुट्टो ऐं एसएचओ उबावड़ो मोहम्मद रमज़ान मल्लाह आॾो खेस पेश थिया। उहे सभु ॾोहारी अॻे ई मुख़्तलिफ़ पुलिस थाणनि ते अगवा बराए तावान, क़त्ल, दहशतगर्दी, फुरूं ऐं पुलिस सां मुक़ाबले जे संगीन केसनि में मुलविस हुआ। ॾोहारियुनि बाबति वधीक क्रिमिनल रिकॉर्ड ज़िले घोटकी ऐं ॿियनि ज़िलनि जे थाणनि तां मालूम कयो पियो वञे। ॾोहारियुनि ॿुधायो त डीआईजी सक्खर ऐं एसएसपी घोटकी जे पैगाम ऐं पुलिस जे ख़ौफ़ जी वजह खां असां ॾोहनि जी दुनिया छॾे इज़त वारी ज़िंदगी गुज़ारण था चाहियूं। इन लाइ असां पाण खे डीएसपी उबावड़ो आॾो पेश करे रहिया आहियूं। असांखे पुलिस ते मुकमल एतमाद आहे। असां ते जेके बि केस दाख़िल आहिनि अदालत में मुंहुं ॾींदासीं। सिंध हुकूमत ऐं ख़ासि तौर ते सिंध जे होम मिनिस्टर ज़ियाउल हसन लंजार जे वाज़े पॉलिसी आहे त जेके ॾोहारी पाण पेश थींदा तन सां इंसाफ़ कयो वेंदो ऐं पुलिस खेनि नरमी सां वर्ताव कंदी। पेश थींदड़ ॾोहारियुनि खे लाॻापियल अदालत में पेश कयो वेंदो। हुननि चयो त पेश थींदड़ ॾोहारियुनि ॿियनि फरार ॾोहारियुनि खे पिणु अपील कई आहे त इज़त जी ज़िंदगी गुज़ारण लाइ तव्हां बि असां वांगुरु पाण खे कानून जे हवाले करियो ऐं अदालत में पंहिंजनि केसनि खे मुंहुं ॾियो। कैमरामैन टीम सां गॾु वक्त घोटकी न्यूज़ मीरपुर माथेलो।